वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जवाब जी ॻोल्हा में हिकु भेरो ॿीहर ख़ुशि आमदीद। असां सां लाइन ते मौजूदु आहे अॼु जे मौज़ू ते गुफ़्तगू करण लाइ क़ौमी अवामी तहरीक अॻवान तुराब अली शर साहब। तुराब अली शर साहब, बड़ी महिरबानी, असां तव्हांखे भलीकार चऊं था। असांखे तुराब सिंध समूरी सिरापा एहतजाज आहे जेको मुल्क जो पहियो जाम आहे। हिकिड़ी जेका अवाम आहे उहा मुज़ाहिरीन जी सूरत में धरणनि में रोडनि ते मौजूदु आहे। ॿी जेका अवाम आहे उहा मुसाफ़िरनि जी सूरत में ड्राइवरनि जी सूरत में दरबदर आहे। यानी मजमूई तौर ते जेका अवाम आहे उहा रोडनि ते आहे, पर हुकूमत वक़्त जेकी आहे उहा उनखे हिकु टके जो अहसासु न आहे। त हिन आख़िर अहिड़ी हुकूमत जे बाबति तव्हां छा चवंदो? छा ही हुकूमत हिन अवाम जी आहे या उहा पंहिंजी इनफरादी हुकूमत आहे? पर महिरबानी बरकत साईं, पहिरियों त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां हिन मौज़ू ते असांखे मदऊ कयो। वाकई तव्हांजी ॻाल्हि सही आहे त गुज़िरियल 8 महीननि खां वठी ही कैनालनि बाबति जीअं फ़ैसिलो आयो आहे त अवाम रोडनि ते आहे एहतिजाजनि जी सूरत में, ऐं उन खां पोइ मुज़ाहिरनि जी सूरत में, रैलियुनि जी सूरत में, जलसनि जलूसनि जी सूरत में। जॾहिं कावटी वकीलनि ओवरलोए ते बाईपास ते धरणो ॾिनो आहे, उन खां पोइ अवाम रोडनि ते बि आहे एहतिजाजनि जी सूरत में, रोड ब्लॉक आहिनि, धरणा आहिनि, ऐं ॿी अवाम जेकी आहे पंहिंजो जेके गाॾियूं बीठल आहिनि उन्हनि जे जेके ड्राइवर आहिनि उहे बि असां ॾिसूं था पिया। उहे असांखे राति जो इलाज मिंटूं ऐं तरला कनि था पिया। ख़ुदा रा असांखे छॾियो, असां वटि को कपिड़ो आहे कोन पाइण लाइ, असां वटि को खाइण लाइ पैसो कोन्हे, असांजी का मजबूरी आहे, असांजी खटोतियूं आहिनि। पर उन्हनि जी ॾिसी करे, उन्हनि जूं आऊं ऐं दाऊं ॾिसी करे जेको बि नरम दिल माण्हू आहे उहो सफ़ा आंखूं जो भरिजी थियूं अचनि। पर छा कजे, हीउ सिंध जो मसइलो आहे, हीउ सिंध जे वसीले धरती जो मसइलो आहे, जेकी असांजी ईंदड़ नस्ल आहे उनजो मसइलो आहे। उन लाइ सभु दोस्त रोड ते वेठा पंहिंजे मुतालबे लाइ। हुकूमत वक़्तु जेकी आहे उहा हुकूमत वक़्तु जेकॾहिं मजमूई तौर ते ॾिठो वञे त हुजे अवामी मैंडेट सां, त उहा कॾहिं को हिन ॻाल्हि खे मंज़ूर करे वठे हा, हिन ॻाल्हि खे मञे वठे हा। पर ही ॿुधो ॾिठो वञे पियो त हीअ इनफरादी तौर ते जेके हथ सां आयल हुकूमत आहे, हिन जो कोई अवामी मैंडेट हिननि वटि न आहे। तॾहिं ही पंहिंजो टस पोइ मस नथा अचनि। ही हर दफ़े ड्रामा पेश करे अवाम खे बेवकूफ़ बणाइनि था पिया। ताज़ो ई तव्हां ॾिठो हूंदो त उन्हनि जॾहिं 2 तारीख़ जो CCI जो इजलास घुरायो त पीपल्स पार्टी वारनि जश्न मल्हाइण शुरू करे ॾिना त असांजी ॻाल्हि मञिजी वई। ॻाल्हि कहिड़े हिसाब सां मञी आहे त माना उहा कमेटी में वेंदी, कमेटी जेको फ़ैसिलो कंदी, पोइ ई असांजा इहे मुतालबा मञिया वेंदा, कैनालूं रद्द थींदियूं। सदर वटि हिन महिल वीटो पावर बि आहे। सदर जेकॾहिं नोटिफिकेशन कढी सघे थो ठाहिण जो त सदर वापसि बि वठी सघे थो। सदर असांजो आसिफ अली ज़रदारी साहिब सिंधी आहे, उहो सिंधी अवाम ऐं पूरे पाकिस्तान जी अवाम जी ऐं जन इज़ाउनि खे पोइ ॾिसी करे इहो कमु वापसि वठनि त बहितर थींदो। अच्छा, तुराब अली शर साहब, असांखे इहो बि ॿुधायो त यकीनन हिकु पासे जेका मुल्की सूरत हाल आहे, तव्हां ॾिसो पिया त भारत में जेको भोचाल आहे ऐं हिते जेका असां वटि अंदरूनी सूरत हाल आहे, इन सूरत हाल में बि अहिड़े क़िस्म जी ख़ामोशी ऐं जेको हीउ रद्द अमल आहे सिर्फ़ु मुज़ाहिरीन जो रद्द अमल आहे। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता ही जेके माण्हू रोडनि ते आहिनि इहे हुकूमत तरफ़ अची विया ऐं ही मुज़ाहिरीन त ऑलरेडी एहतजाज कनि था, त ही हालतूं आख़िर इन्हनि खे कवर कीअं कंदा? छा इन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त जॾहिं मुकमिल तौर ते मुल्की सूरत हाल हिन वक़्तु इंतिहाई ख़राब, इंडस्ट्री मुकमिल तबाह थी चुकी आहे, बंदि थी चुकी आहे, भली पंजाब हुजे, बलोचिस्तान, KPK हुजे, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त उन खां पोइ ही कवर कीअं कंदा इन मामले खे? त ॾिसो, अंदरूनी हिन महिल जेकी अवाम जी हमदर्दियूं आहिनि उहा हुकूमत बि विञाए चुकी आहे, त असांजी एस्टेब्लिशमेंट बि उहा विञाए चुकी आहे अवाम जो हमदर्दी। अवाम हिन महिल सरापा एहतजाज आहे, मख़सूस वो टोलो हिननि खे हिमायत करे थो पियो। बाक़ी जेकी आम माण्हुनि जी राय आम आहे उहा उन्हनि जे ख़िलाफ़ आहे। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त ॿाहिरि क़ुवतूं जेके बैरूनी उन्हनि खे पंहिंजो थ्रेड आहिनि उहे इलाही इंतिहाई वॾो थ्रेड उन्हनि खे इंडिया जे पासे आहे। जेको मां ॾिसां थो त सम्झूं था असां नंढड़े सियासी कारकुन जे हसियत ते त उहो उन्हनि खे हैंडल करणु ॾाढो ॾुखियो थी वेंदो। ऐं जेको ताज़ो ई सिंतास मुआहिदो ख़तमु थियो आहे, सिंतास मुआहिदो जेको आहे उहो जेको असांजो वॾो सूबो आहे पंजाब सूबो, उनखे वधीक मुतासिर कंदो ऐं असांखे बि मुतासिर कंदो। त अवाम ऐं बैरूनी ऐं अंदरूनी जेके हिननि जा मामलात आहिनि उन्हनि खे कंट्रोल करणु हुकूमत लाइ तमामु घणो ॾुखियो आहे। पर वरी बि ॻाल्हि उते अचे थी त ही फार्म 47 जी पैदावार गवर्नमेंट आहे, इहा गवर्नमेंट जे वस में कोन्हे पंहिंजा डिसीशन करणु।
डिसीजन करण कंहिं ॿियनि माण्हुनि जे हथ में आहिनि जेके जेसि ताईं उन्हनि खे एनओसी न ॾींदा त ही फ़ैसिला कोई बि न करे सघंदा। ऐं मां सम्झां थो त मुल्क लाइ तमामु घणी हिननि गंभीर सूरताल पैदा करे छॾी आहे ऐं ख़तरनाक सूरताल पैदा करे छॾी आहे। वरी महिरबानी तुराब अली शर असांखे वक़्तु ॾियण लाइ। ऐं तुराब अली शर जीअं चयो त ही जेका हुकूमत आहे हिन वटि को बि एहसास इन करे न आहे त हू मुंतख़िब न आहे, जमहूरी अंदाज़ में हू न आहे। वधीक हिन मौज़ू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं ॿियनि महिमाननि सां। तेसिताईं पंहिंजे मेज़बान बरकत बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।